बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़ुबान जे ज़रिए हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु जे लाइ हीअ बि दुआ निकिती त अल्लाह मुंहिंजे मुआविया खे हिसाब किताब जो आलिम ऐं अज़ाब खां नजात अता फ़रमा। सही इब्न हिब्बान हदीस नंबर 2210, मुस्नद अहमद हदीस नंबर 17152 में इहा रिवायत मौजूद आहे। शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह सिलसिला सही आहे। हदीस नंबर 3227 में इन रिवायत के आणीनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई, अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियतल किताब वल हिसाब, अल्लाह मुंहिंजे मुआविया खे किताब यानी क़ुरान जो सुन्नत जो इल्म अता फ़रमा, वल हिसाब ऐं मुंहिंजे मुआविया खे हिसाब यानी दुनिया जे मामलात जो जाग्राफियात जो इल्म अता फ़रमा। इहो हिकु वॾो एज़ाज़ आहे जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सम दुआ पिया कनि। ऐं टी दुआ वक़िहिल अज़ाब, अल्लाह मुंहिंजे मुआविया खे अज़ाब खां तूं नजात अता फ़रमा। जी जंहिं ज़ात जे लाइ मुहम्मदुर रसूलुल्लाह सम दुआ कई हुजे, असांजो ईमान आहे रब्बुल आलमीन जे हुक्म सां इहा दुआ थी आहे ऐं उहा दुआ रब्बुल आलमीन वटि क़बूल पइजी वई जो अल्लाह ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन दुआ जी बदौलत हज़रत मुआविया जे कमियुनि कोताहियुनि खे माफ़ करे छॾियो ऐं क़ुरान मुक़द्दस जे फ़ैसिले जे मुताबिक़ जन्नती ऐं उन लश्कर में शामिल करे छॾियो जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं जन्नत जी बशारत ॾेई छॾी। त हिकु वॾो एज़ाज़ आहे ऐं गॾोगॾु इहो एज़ाज़ दलालत थो करे त हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे महबूब सहाबनि में दाख़िले शामिल हुया। उनजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे लाइ दुआऊं कयूं आहिनि ऐं इहा दुआ दलील आहे हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु दुनिया ऐं आख़िरत में सुरख़ुरू ऐं कामयाब इंसान आहिनि। अचो त उन ज़ात सां मोहबत कयूं जंहिं ज़ात सां हबीब मोहबतूं कयूं ऐं दुआऊं कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।